मुझे प्रेस कॉन्फ्रेंस जो मतलब गलत तो वरितो वञे। असां साईं GM सैयद जी अदम तशद्दुद जी वाट ते था हलूं, जेका शहीद बशीर खान कुरैशी असांखे ॾेखारे वियो आहे ऐं उन ते हलंदा रहंदासीं। सिंध जी आज़ादीअ जी घुर कंदा रहंदासीं, सिंधी माण्हुनि जे हक़नि जी ॻाल्हि कंदा रहंदासीं, सिंध खां कॾहिं बि परे न थींदासीं। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो हुयो त सिंधु दरिया जे मथां जेके बि गैर कानूनी केनाल ठही रहिया आहिनि, सिंध उन्हनि खे रद्द करे थी। सॼी सिंध कावड़ में आहे, गुस्से में आहे। उन जे करे ही जेके धरना हली रहिया आहिनि उन्हनि में पहिरें ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं हिन महिल ताईं असांजा क़ौमी कारकुन, असांजा उहिदेदार उते शामिल आहिनि। पार्टीअ जे हुकुम तहत उन शइ खे ग़लति रंग ॾेई करे केनालनि वारे इशूअ खे ॿिए पासे ॾे मोड़ियो थो वञे। असां चवंदासीं त ही सिंधु दरिया जे मथां जेके बि गैर कानूनी केनाल ठही रहिया आहिनि, सिंध उन्हनि खे रद्द करे थी। सॼी सिंध जो हिकु ई मक़सदु आहे, सिंधु दरिया जे मथां को बि डैम, को बि केनाल क़बूल न आहे। रही ॻाल्हि मुंहिंजे प्रेस कॉन्फ्रेंस खे ग़लति रंग ॾिनो थो वञे, ग़लति मौक़ुफ़ ॾिनो थो वञे, मां कॾहिं बि ईअं कंहिंखे कोन थो चवां त ही सिंधु दरिया जे मथां जेका बि तहरीकूं हलनि थियूं, जेके बि दोस्त रोडनि ते आहिनि, रस्तनि ते आहिनि, उन्हनि जो हिसो न थियो। मां सिर्फ़ु पुरअमन रहण जी अपील कई आहे सॼी सिंध खे। उन जे करे त सॼी सिंध में जंहिं हर रोड रस्ते ते सिंधी माण्हुनि जूं फैमिलियूं आहिनि, सिंध जूं न्याणियूं आहिनि, जेके उते रस्तनि ते फासी पवनि था। रोड जाम हुजण जे करे उन्हनि मासूम न्याणियुनि खे, मासूम ॿारनि खे रस्तो ॾिनो वञे, उन्हनि खे छॾियो वञे। मां ईअं कोन थो चवां त तव्हां जेके कार्गो सर्विस वञे थी या जेका बि गाॾियूं वञनि थियूं उन्हनि खे तव्हां छॾियो। मां कंहिंजे छॾण जो मुतालबो कोन कयो आहे, मां पुरअमन रहण जो मुतालबो कयो आहे। सॼी सिंध खे इहो ई मुतालबो कयो आहे त पुरअमन रहो। छाजे करे त असां जे तहरीकुनि में इंतिशार फैलाईंदड़ माण्हू अची करे असांजी तहरीकुनि खे नुक़सानु ॾियनि था। मां इन जे करे सॼी सिंध खे अपील कई आहे त तव्हां पुरअमन रहो। बाक़ी मां को सिंध जी आज़ादीअ तां या साईं GM सैयद जे नज़रिए तां या शहीद बशीर खान कुरैशीअ जे उन जेको नारो हुयो सिंध घुरे थी आज़ादी, उन तां मां कोन फिरियो आहियां। मां क़ौम जे आॾो आहियां, क़ौम खां मां लिकियल न आहियां। बाक़ी जेके छॾे भॼी वञण वारा हुया उहे बेरिया टाउन में बि छॾे भॼी विया। हितां जा नुमाइंदा राब्ते में आहिनि, उन्हनि जी केरु ॻाल्हि कोन थो करे। फिरी ॻाल्हि अची माना इन ते अची पहुती आहे त असां सिंधु दरिया जे लाइ, सिंध जे लाइ कॾहिं बि असां नथा सोचे सघूं, न सिंध जो सौदो करे सघूं था, न सिंधु दरिया जो सौदो करे सघूं था। सिंधु दरिया वाहिद असांजो जियापो आहे। असांजो तेल खसिजी चुको आहे, असांजो कोयलो खसिजी चुको आहे, असांजो पेट्रोल खसिजी चुको आहे, सभु शइ असांजी खसिजी चुकी आहे। ही पाणी आहे जंहिंते असांजूं ज़िंदगियूं थियूं हलनि, असांजा फ़सुल था थियनि। असां उन ते कॾहिं बि सौदो नथा करे सघूं। बाक़ी क़ौम खे हरू भरू कंहिं ॿिए रुख ते आंदो थो वञे। मां इन शइ जी मदमत कयां थो। मां पूरी सिंधी क़ौम खे ऐं क़ौमी कारकुननि खे अपील थो कयां त जेके बि इन सिंधु दरिया जे मथां जंहिं बि जॻह ते जिथे बि एहतिजाज आहे, कंहिंजो बि आहे, कहिड़ी बि पार्टीअ जो आहे, उन में सिंधी हुजण जो सबूत ॾियो, उते शरीक थियो, उते पहुची करे क़ौमी फ़र्ज़ अदा कयो। मां सिर्फ़ु बबरलो बाईपास ते जेको धरनो हलंदड़ आहे उते हिन महिल बि असांजी पार्टीअ जो सीनियर वाइस चेयरमैन उते मौजूदु हुयो। उते हुन यको पहिरें ॾींहं खां वठी हिन महिल ताईं असांजा क़ौमी कारकुन आहिनि, असांजा वकील दोस्त आहिनि, जेके असांजी पार्टीअ जा आहिनि, उहे बि उते मौजूदु आहिनि पहिरें ॾींहं खां वठी। बाक़ी इन शइ खे ग़लति रंग न ॾिनो वञे त असां को धरना ख़तमु कराइण जूं ॻाल्हियूं था कयूं या के असां क़ौम खे कंहिं ॿिए पासे ॾे वठी वञण जूं ॻाल्हियूं कयूं था। असांजो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे। फ़क़ति सिंध खे मां इहो चयो आहे त सिंध पुरअमन रहे। छाजे करे हीअ सिंध हज़ारे सालनि खां वठी असां सिंधी क़ौम जो वतन रही आहे। उन जे करे असां पंहिंजे वतन ते का बि मेरीअ खे खॼण कोन ॾींदासीं, का बि